नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारा माली साल 2021 ऐं 22 जी जेकी आहे त पौणनि 85 खरब रुपयनि जी बजट पेश कई आहे ऐं उन सां गॾु वफ़ाक़ी हुकूमत दावा कयो आहे त जेका त उन्हनि अवाम दोस्त बजट पेश कयो आहे। उन हवाले सां अॼु ॻड़ी हसन जे शहर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे जेको आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे पेश कयल बजट खे कहिड़ी नज़र सां था ॾिसनि। आम वहे पियल शयुनि जे जेको आहे न उन में कोई बि लाथ न आई आहे। खंड बि महांगी, जीअं सिगरेट जेको पींदो आहे उहो तक़रीबन ग़रीब माण्हू पींदो आहे, अमीर घटि वापराईंदो आहे। सो सिगरेट महांगो, या जेके ग़रीबनि जूं जीअं सीमेंट ग़रीबनि जे कम में अचे थी उहा सीमेंट महांगी, काफ़ी शयूं आहिनि जेके ग़रीब जे माना कम में आहिनि, उहा सभु शयूं महांगियूं आहिनि। बाक़ी हाणे ग़रीब कार त कोन वठंदो, ग़रीब 800 सीसी वारी गाॾी त कोन वठंदो जेके हिननि सस्तियूं कयूं आहिनि वज़ीर आज़म साहब। अच्छा, वज़ीर आज़म खे असां गुज़ारिश कंदासीं त जेको आहे न बजट में उहा ई महांगाई जेकी आहे उहा ई बरक़रार आहे। सो महिरबानी करे बजट असां ई सिर्फ़ु ॿुधंदा आहियूं, बजट आहे इन जी ख़बर असांखे कोन पवंदी आहे। असांजी इहो चवंदासीं त अवाम खे कुझु रिलीफ ॾियो, अवाम खे कुझु अवाम जी तकलीफ़ां ख़तमु कयो। जेको आम वहे पियल शयूं आहिनि, गिहु आहे, खंडु आहे, मिर्च आहे या चांहि आहे, सो इन ते कंट्रोल। असां मज़दूर तबको आहे, असांजो 200-300 रुपए ताईं असां कमाए सघूं था। असांजे लाइ जेको खंडु आहे, गेह आहे, इहा वधीक माना महांगाई थी वियो आहे। इन में असांजो जेको आहे त 2 सौदा 3 मस वठी सघूं था। असांजे लाइ का शइ बि न थियो आहे ग़रीब आवाम जे लाइ। हे जेको बि रिलीफ थियो आहे महांगाई माना अञा बि वधी सघे थी, घटि नथी थी सघे। आवाम दोस्त बजट ना है, आम दुश्मन बजट आहे। इन जो ग़रीब आवाम खे कोई रिलीफ न मिलंदो इन बजट में। और जेकॾहिं गाॾियूं सस्ती कयूं था त गाॾियूं बि मिडिल क्लास वारा माण्हू या हेठि तबके वारा माण्हू गाॾियूं किथे ख़रीद करे सघंदा, उहे त पंहिंजो ॿ मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि। त उन में बजट में इन जेको मौजूदा बजट जेको आयो आहे इन में माना आवाम खे कोई रिलीफ न मिलंदो। इन हवाले सां असां इन बजट खे मंज़ूर नथा कयूं, चवंदासीं बजट मंज़ूर न आहे असांखे। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेका हींअर बजट पेश कई आहे उन में मुंहिंजो इहो मौक़ुफ़ आहे त उन में जेको आहे असांजो सेक्टर आहे जेको ज़राअत जो शोबो 70% पाकिस्तान में आहे, उन्हनि जे बारे में को बि रिलीफ अवाम जे लाइ हिन बजट में कोन रखियो वियो आहे। ख़ासि करे खाद जे हवाले सां खाद तमामु महांगी आहे। हिन वटि 56 जेको आहे त DAP जो रेट लॻायो वियो आहे ऐं 1700 खां 1800 रुपया यूरिया जो रेट लॻायो आहे। गवर्नमेंट हिन बजट में का बि जेको सब्सिडी न हारनि जे लाइ कई आहे, न को रिलीफ मिलियो आहे हारनि खे। हाणे ग़रीब अवाम हे जो 6000 में बोरी ख़रीद करे त उनखे अनो ईंदो छा? अन जो हाल इहा आहिनि त 1600-1700 को सारियुनि जो अघु उन महिल थिए थो पियो। हाणे हिनखे का शइ बचे नथी। इन हवाले सां मुंहिंजो चवणु आहे त उन सां अमन अमान बि ख़राबु थिए थो। गवर्नमेंट खे खपे त खाद जे हवाले सां जेको आहे त सब्सिडी ॾेई करे ग़रीब अवाम जो जेको आहे त उनखे सुख जो साहु खणो ॾिनो वञे। वफ़ाक़ी सिंध जे बारे में सोचणु घुरिजे, उनजे अवाम जे बारे में, उनजे जेके तरक़ियाती कम आहिनि उन्हनि जे बारे में सोचणु घुरिजे। वफ़ाक़ खे जेको सिंध सां नाजायज़ियूं करे पियो, इन हिसाब सां असां इहो चवणु चाहींदासीं त वफ़ाक़ खे सिंध जो बजट वधाइणु खपे। सिंध जो तरक़ियाती बजट अगरि वधंदो त उन में आवाम जी ख़ुशहाली हूंदी, त रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। वञे त आवाम दुश्मन बजट पेश कयो आहे। मज़दूर तबके लाइ को बि रिलीफ न आहे। मज़दूर सॼो ॾियारी जेको 200-250 कमाए थो, उहो उन में सिर्फ़ु खंड ऐं अटे में बि पूरो आहे। 2-250 में खंडु अटो थी वियो आहे। आवाम खे रिलीफ मिले त अटो लाहे वञे या खंडु लाहे वञे या दाल लाथी वञे, इन में आवाम खे रिलीफ मिली वञे। बाक़ी हीअ जेको बजट पेश कयो आहे अमीर लाइ पेश कयो आहे। हाणे कार को ग़रीब माण्हू त न वठी सघंदो न। ग़रीब जो आहे अटो, दाल, खंडु आहे। ग़रीब जो इहो ई बजट आहे। बाक़ी हीअ ग़रीब जे लाइ बजट पेश न कयो वियो आहे। हीअ वॾनि लाइ, वॾे तबके लाइ पेश कयो आहे, उन्हनि जे लाइ बजट पेश कयो आहे। बाक़ी ग़रीब लाइ को बि रिस्पॉन्स न आहे। नाज़रीन, वफ़ाक़ पारां पेश कयल बजट खे ॻड़ी हसन वासियुनि रद्द कंदे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। हिननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल जेको बजट आहे उहो अवाम दुश्मन आहे, जंहिंमें जेको आहे त ज़राअत जे हवाले सां जेका आहे का बि सब्सिडी न ॾिनी वई आहे। जंहिं सभु जेके आहे त भाड़नि जा रेट जेके पहिरियां खां चढ़ियल आहिनि उहे वधीक जेके आहे त उन्हनि जा रेट हाई थींदा। ऐं उन सां गॾोगॾु जेके आम वापे जूं शयूं आहिनि जेके पहिरियां ई महांगियूं हुयूं, हाणे जेके आहे त ॿीणियूं ऐं उहे जेके आहे त महांगी थींदियूं। ऐं उन खां अलावा जेको सिंध सूबे खे जेको आहे त बजट में मुकमिल तौर ते नज़र अंदाज़ कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त अवाम दुश्मन बजट खे रद्द करे नए सिर जेको आहे त अवाम दोस्त बजट पेश करे ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ॻड़ी हसन।